अरे वो साबू अरे यार सुतो पियो जाए तो के खबर ही ना है मुल्क जान युद्ध यार कमाल के दो तू यार छा थियो आहे हिते असां निटू पिटियन तू वरी सुतो पियो आने सफा अरे के केड़ो कर के तो सारी के छोमू पियो आ तुजो यार मुचू काडी बस यो पुछना यार बस यो ये संजराणी हो सेनेट वारो ये चेयरमैन जेको हा बस असां शर्त रखियोसीं हिकिड़े सां मां चयो जे कॾहिं वयो त पोइ तोखे ॿ ॾाद ॾियणा पवंदा जे बची वियो त मां शापर जो कुर्बानी ॾींदुमि उहो चकर थी वियो कमाल के दो तू भी यार तोखे ख़बर पवंदी न आहे तोखे का ॻाल्हि जी शर्तणी वेही रहंदो आहे असांखे हिते वॾो टेंशन लॻो पियो आहे निंडू पिटियन तू सुतो पियो हुजे तोखे वरी कहिड़ो टेंशन जुआ हाराया हो छा न यार इहा ॻाल्हि ई न आहे कमाल के दो तू भी बाक़ी छा आहे वॾो ॿियो मसइलो थी वियो आहे यार सदाईं मसइलो खई वञिजे कॾहिं ईअं सोचंदो न अचिजे छा थियो मसइलो भला ॿुधा बाबा हिते माण्हुनि जूं मिनिस्ट्रियूं हली आहियूं बाबा हिते कलमदान मटिजी विया तोखे ख़बर ई न आहे न कर केरु वयो त छा केरु वयो छा साईं सरदार शाह न आहे पाण वारो तालीम जो वज़ीर जेको अबाड़े उन खां तालीम जी वज़ारत बाबा वापसि वठी छॾियो सकाफ़त जो वज़ीर कयूं सिर्फ़ु अलाड़े हाणे मां जो अमरा सां ॻाल्हि हले पियो त मूंखे को पटेवाली रखा साईं सरदार शाह सां ॻाल्हाए कोई स्कूल असांजे पाड़े में आहे कमाल के तो तू भी मस्त मस्त साईं सरदार आया यार स्कूल खोलाए पे ॿारनि में ॻोठनि में बंदि पिया वाड़ा लॻा पिया मथो अलाए कहिड़ी नज़र लॻी उनखे हणी करे तालीम जी वज़ारत ई खसिजी यार पढ़ियल लिखियल माण्हू हुयो उनखे तालीम ॾियंदा त सुठो हुयो उहो ई त मां चवंदो आहियां न मां तोखे चवंदो आहियां तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञंदो आहे हिते बाबा पढ़ियल लिखियल माण्हू जो क़दुरु न आहे लाला सम्झो कर पोइ हाणे भला केरु थियो इहो तालीम जो वज़ीर साईं खे ॾिनो यार वॾे खे साईं कुर्सी छा कंदो हाणे उहे थप्पा रखंदो आहे कहिड़ी ॻाल्हियूं थप्पा रखां साईं कुर्सी छा क़ौमी असेंबली जो यार मेंबर आहे तूं सूबाई में छिकी जाए पोइ कहिड़ो साईं बाक़ी वॾो साईं आहे जेको यार अच्छा साईं वरी कामली शाह खे ॾिनो कमाल के तो यार साईं कामली शाह जो अखियूं कोन थी खुलनि उहो स्कूल खोलाईंदो वञी यार कमाल के तो वॾे साईं खे बाबा क्या खुदा जा कहिड़ो साईं हिते त रुगो सैयदनि सां माशाअल्लाह सिंध भरियो पियो आहे न यार कहिड़ो आहे साईं वज़ीर पाण वारो कहिड़ो आहे वॾो वज़ीर यार साईं मुराद अली शाह उन पाण वटि रखियो आहे कलमदानी जो पंजाब पहिरियों हुयसि हे बि पाण वटि ॿियो न त छा भाई वॾा माण्हू इन सभु कलमदान पाण वटि रखंदा वॾो ॿियो बि मूंखे वॾो हिकिड़ो सदमो रसियो आहे यार वरी कहिड़ो सदमो तोखे रसियो निसार खे बि यार एडवाइज़र रखियो अथऊं अपाड़े निसार सोलंकी खे कमाल के तो निसार सोलंकी जो कहिड़ो कमु यार उहो कहिड़ो हुते मिनिस्टर आहे MP आहे सियासतदान आहे निसार खोड़े ही ॻाल्हि तो क्या यार निसार खोड़े के ॾिनो उनखे वर्क्स एंड सर्विसेज जो एडवाइज़र कयो अथऊं बाबा अल्लाह बाक़ी न हिते निंडू फिटी आहियूं असांजूं साईं नासिर शाह खे बल्दियात जी मिनिस्ट्री ॾींदो यार अबाड़े बल्दियात जी मिनिस्ट्री न त यार कमाल कंदो आहे साईं खे एॾियूं टे मिनिस्ट्रियूं छॾे बल्दियात ॾिनो टे चार हाणे बि अथसि बाबा हिकिड़ी ॿेले खाते वारी बि अथसि हिकु त ॿी बि अथसि गांव पर हुनजी ॿुधाए सईद ख़ान जी सईद गनी न हा कहिड़ो सईद गनी पाण वारो जेको इहो पाण खे चाचे जो पुटु असांजो हो जेको बाबा बाबा हेलमेट पाए घुमंदो आहे जेको यार MP हा वज़ीर जेको एरिया मिनिस्टर हुयो न उहा मिनिस्ट्री मां खसियो हाणे उनजी ख़बर थी कहिड़ी ॾींदो बाबा वॾी उनखे मिनिस्ट्री मिली अथई कहिड़ी वरी इंफॉर्मेशन इतलात खातो बस भली मिली वई उनखे जेको साईं खे नासिर शाह खे हुजे पहिरीं उहा मिलियसि न बसि हा साईं नासिर शाह खे न हुई यार मुर्तज़ा वाह न एडवाइज़र भला हाणे इहो ॿुधाए त साईं सरदार मोहम्मद बख्श खान खे भला कहिड़ी वज़ारत मिली सिंध में खणी तॾहिं पादर साईं मोहम्मद खे पर यार MNA जी इलेक्शन खटी आयो आहे तूं वरी उनखे सूबाई वज़ीर कजाए कमाल के दोने भाउ बंगुल खान खे ॾिनी अथऊं एडवाइज़री मिले हा मिली न बंगुल खान हा सही इहो त ॻाल्हि सही थी वॾी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदोमांइ अला वॾी गेम फिरण वारी अथई वरी कहिड़ी गेम फिरण वारी वॾी गेम आहे कन में ॿुधाईंदोमांइ माण्हू न ॿुधनि अल्लाह आओ टांग ॾिना ढिन टांग ॾिना ढिन टांग ॾिना टांग ॾिना ढिन टांग ॾिना टांग ॾिना ढिन टांग